सवाल कयो वियो आहे त साईं असां मस्जिद नई तामीर कराई आहे ऐं पुराणी मस्जिद खे शहीद करायो आहे ऐं उन जो जेको सामान आहे छा उनखे विकिणी ऐं उन जे पैसनि मां मस्जिद जा इख़राजात ऐं ज़रूरियात पूरा करे सघजनि था या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं हाणे मस्जिद खे उन सामान जी ज़रूरत नाहे रही ऐं उन सामान खे रखण सां जेकॾहिं ज़ाया थियण जो अंदेशो आहे त इन सूरत में उन सामान खे बाज़ारी क़ीमत में विकिणी ऐं उन जे पैसनि खे मस्जिद में इस्तेमालु करे सघिजे थो, मस्जिद जूं ज़रूरियात पूरियूं करे सघजनि थियूं। जीअं बहर राइक में आहे सुएल शम्सुल आइम्मा अल हलवानी अन औकाफिल मस्जिद इज़ा तअत्तलत व तअज़्ज़र इस्तिग़लालुहा हल्लिल मुतवल्ली अन यबीअहा व यश्तरी मकानहा उख़रा क़ाल नम। बहरुराइक में आहे त शम्सुल आइम्मा हलवानी रहमतुल्लाह ताला खां सवाल कयो वियो त मस्जिद जा जेके औकाफ़ आहिनि, मस्जिद सां जा जेके सामान वग़ैरह आहिनि, हाणे मस्जिद खे उन वक़फ़नि जी ज़रूरत नाहे रही ऐं उन मां नफ़ो बि नथो वठी सघिजे त आया उनखे विकिणी ऐं उन जे पैसनि मां मस्जिद में इस्तेमालु करे सघिजे थो या न। उन मुतलिक़ पाण था फ़रमाइनि त जाइज़ आहे उनखे विकिणी ऐं उन जे पैसनि मां मस्जिद जी ज़रूरियात खे पूरो करे सघिजे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।